प्रोग्राम ईद स्पेशल में आयो आहियां। जो मेज़बान जावेद उस्मान बिजरानी असां सां शरीक गुफ्तगू आहिनि सिंध जा मशहूर नाले वारा शाइर सुगड़ ऐं नातख़्वान फ़क़ीर हामिद अली मलिक। असीं फ़क़ीर हामिद अली मलिक सां उन्हनि जे फ़न मुतलिक़ तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उन जी ज़िंदगी बाबति पुछा कंदासीं त ये जेको फ़न आहे सुगड़ आहे शाइरी ऐं नातख़्वानी जो, इन फ़न में वो कीअं आया ऐं उनजा उस्ताद जेका केरु हुआ ऐं जेका उन्हनि करे इन फ़न जो आगाज़ कयो। फ़क़ीर हामिद अली, सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजो तारुफ़ कराइजो, तव्हांजो जनम किथे थियो ऐं पोइ हिन फ़न में जेका तव्हां कीअं आया ऐं तव्हांजो उस्ताद केरु आहे सुगड़ जे हवाले सां, नातख़्वानी ऐं शाइरी जे हवाले सां थोरो सभ खां पहिरियां पंहिंजो मुख़्तसर तारुफ़ करायो। हाँ साईं जावेद साहब, भारत असांजी तालीम हिते ई थी करमपुर में 1955 में असांजी जनम थियो आहे। 1955 में पोइ तालीम हिते ई थी हिन ई स्कूल में जंहिंमें पिपल खड़ो आहे। साईं जावेद साहब, असां जेको उस्ताद हुयो उहो ख़ुदि असांजो वारिस साहब हुयो, जंहिंजो नालो जमालुद्दीन फ़क़ीर। ऐं हुन मस्जिद जेका मलकन वारी आहे हिनजो पेशमा ऐं उहो पाण बि नात ॻाईंदो हुओ। ऐं असांखे बि पहिरियों जेकी शुरूआत में इब्तिदाई उस्तादी हुई पंहिंजे वारिस साहब जी, माना ॿिए कंहिंजा मुहताज असां न हुआ। उनखां पोइ जेका बि थी भलाई, जेका बि महिरबानी थी मदीने वारे मिठे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु, छो जो असां अॼु ताईं बि ज़िंदगी में जेको बि अक़ीदो मोहबत मदीने वारे सां रखंदा आहियूं ॿी कई, छो जो अलाह जो बि महबूब आहे। ऐं असां जेको बि अॼु इन फ़न ते आया आहियूं, शाइर नातख़्वान सुगड़ वग़ैरह, ऐं असां शाइरनि जा कश्मीर में सदर थी रहिया आहियूं। ऐं उनखां पोइ 1976 में मुंहिंजो किताबु छपियो अज़हर शाह गीलानी जी प्रेस ते। उन किताब जो नालो नूर हयात। ऐं अज़हर शाह गीलानी बि वॾो हिकिड़ो शाइर हुयो, उनजा किताब छपियल हुया पंहिंजा। उन्हनि मुंहिंजे किताब जे मथां पंहिंजो बैत लिखियो त नूर जे जलवे पसण सां उन लिखियो नूरे हयात, नूर जे जलवे लिखण सां उन लिखियो नूरे हयात, हमद चई हामिद संदसि नालो रखियो नूरे हयात। इहो अज़हर शाह गीलानी पंहिंजो बैत मुंहिंजे किताब जे मथां आहे। उन किताब मुंहिंजे में शाइरी हुई 3363, माना नातूं बैत दोहरा आरफा मुकराम मार्फत हक़ीक़त आहे। छो जो हिकिड़ी शाइरी हूंदी आहे कलमी, ॿी हूंदी आहे कलबी। असां मदीने वारे ज़माने जी महिरबानी सां, मदीने वारे साईं जी महिरबानी सां कलमी शाइरी कॾहिं बि न कई आहे। जेका बि ज़िंदगी में जहिड़ी बि शाइरी कई आहे उहा अॼु ताईं असांखे यादि आहे। ऐं असां कॾहिं बि बुक या किताब ते कहीं बि स्टेज ते मुंहिंजा न सिंध, पंजाब, बलोचिस्तान में प्रोग्राम थींदा आहिनि। ऐं सैयद सालमान शाह सां PTV ते कराची बि प्रोग्राम थिया। पर अॼु ताईं जेकी बि शइ असां ॻाई आहे उहा बग़ैर किताब जे, बग़ैर बुक ॾिसण जे, बग़ैर लिखण जे, उन महबूब जे महिरबानी सां हर शइ सीने में समायल आहे। उन ते मुंहिंजो हिकिड़ो ज़ोलो आहे, मां नातख़्वान आहियां, मां नातख़्वान आहियां, पर आहियां अहले तसव्वुफ़ जो शाइर। न लिखां न पढ़ां न बुक खणी स्टेज ते चढ़ां, न लिखां न पढ़ां न बुक खणी स्टेज ते चढ़ां, न आहियां लिखण पढ़ण जो माहिर, मूं आहियां अहले तसव्वुफ़ जो शाइर। जेका भी जिंदगी में मूं शायरी कया सा सब याद आ, जेका भी जिंदगी में शायरी कया सा सब याद आ,
मिलियल आ मदीने वारे मिठे मोहम्मद जो पावर मूं आहियां अहले तसव्वुफ जो शाइर मारफत जी इमाम सां मारफत जी इमाम सां मारफत जी इमाम सां कंदो आहियां हक़ीक़त मिठे मोहम्मद जी ज़ाहिर मूं आहियां अहले तसव्वुफ जो शाइर आमिद जी हरदम कंदो आ मिठो मोहम्मद वाहुर मूं आहियां अहले तसव्वुफ जो शाइर। मूं अर्ज़ु कयो त जेका बि ज़िंदगी में शाइरी कई आहे सभु मूंखे यादि आहे। दोस्त मुंहिंजो आहे मामन जुमन बंगवार जंहिं लतीफ़ साईं जो रिसालो लिखियो आहे, उहो मास्तर बि आहे जेको वेठो आहे हिन में छिड़कू में, उहो मुंहिंजो हिन वक़्तु किताबु लिखी रहियो आहे। हुन किताब जो मूं नालो रखियो त नूरे हयात, हिन जो नालो रखियो आहे त हामिद जी हक़ीक़त। छो जो हमना पढ़ियल न आहियो, सिर्फ़ु तव्हांखे यादि न जेकी शाइरी आहे? बिल्कुलु बिल्कुलु यादि आहे। पढ़ियल सां सिर्फ़ु ॿुधरजा, इहा मदीने वारी जी महिरबानी आहे जेका हर शइ यादि आहे। पर असां 5 मिंटनि में नात ठाहींदासीं, जो कुझु बि ठाहींदासीं इंशा ताला खणी 10 साल उहो वरी अहिड़ा न चऊं त दिलि खां माना रहंदो कोन। वरी बि जॾहिं चऊं त असांखे यादि। त उन दौर में असांजी पहिरीं जवानी हुई, ॾाढ़ी लथल हुई, मुछनि जी सावल हुई। करमपुर में सरदार नूरमल ख़ान, पर सरदार नूरमल ख़ान वॾो सखी हुयो, एॾो त सखी हुयो हुनजी कहिड़ी मां ॻाल्हि कयां, करण जी बि न आहे। मां अर्ज़ु तॾहिं कयो त सरदार नूरमल ख़ान एॾो सचो एॾो सखी हुयो जो मां जो वेंदो हुयो मांसि, तव्हां एतबार कयो, तव्हां त हाणे वॾा सियाणा माण्हू आहियो, ऐं त कलाक ॿ वेही कचहरी कंदो आज़ादी में। हाणे मां त सोचां थो इहे के बुज़ुर्ग हुया या के छा चऊं अहिड़नि माण्हू सचनि खे जेके हिकिड़े ग़रीब सां एॾी कुर्बदारी करणु, एॾी महिरबानी करणु, एतिरो टाइम ॾेई वेहणु। पोइ उनखां पोइ दौरु हलंदो रहियो असांजी शाइरी जो। अॼु ताईं बि इंशा ताला अलाह अलाह जे हबीब जी महिरबानी सां शाइरी असांजी हले थी। ऐं तव्हां सोचो न त असांजी उमिरि छा थी, 1955 में त असांजी पैदाइश थी। त हिन टाइम ताईं बि मालिक कोई टेंशन न ॾिनो आहे, कोई फ़िक्र फ़ाक़ो न ॾिनो अथसि। इहा अलाह जी असां महिरबानी सम्झंदा आहियूं, अलाह अलाह जे हबीब जी जो उन्हनि जी तारीफ़ ॻाईंदा आहियूं। अॻियों जेको माहौल हुयो ऐं हाणे वारो माहौल, तव्हांजी पैदाइश उमिरि बि तव्हां ॿुधायो पिया त 1955 में थी आहे, तव्हांजी उमिरि बि चङी ख़ासी आहे। अॻे माहौल कीअं हुयो ऐं हाणे तव्हांजो माहौल कीअं ॾिसो था? साईं अॻे रुॻो सचाई हुई। हाणे तव्हांखे मां अर्ज़ु कयां त उन वक़्तु 250 में असांजो अबो हिकु रांदि वठी आयो, 300 में ॿियूं रांदि वठी आयो। अॼु छा सोचो था त 500 त ॿार ख़र्ची नथो वठे। ऐं सोन जो तोलो 100 रुपए मां पाण ॾिठो, सोन जो तोलो 100 रुपए। ऐं हितां माण्हू गाॾियूं भरे 12 नमूननि जूं गाॾी ॾांद समेत पाण वेही, एॾी त माना को ख़तरो न हो, को ख़ौफ़ न हो जो 10-10, 15-15 गाॾियूं गॾिजी करे कंध कोट वेंदा हुआ। त किरायो घणो हूंदो? 5 रुपया किरायो। बैलगाॾी 12 नमूननि जी गाॾी भरियल। उनखां पोइ माण्हू मथां वेठो आहे, सॼी राति उजाॻो कंदा हुआ। त इन्हनि खे को ख़ौफ़ हुजे हा जे अॼोके दौर में हिकिड़ो माण्हू किलोमीटर बि नथो चुरी सघे, पर उहो घर में ई उनखे ख़ौफ़ आहे त अलाए छा थींदो। अहिड़ो माना दजाली दौरु अची वियो आहे जो अॻे माण्हू चवंदा हुआ झंग जी बला अंक, उहा झंग में न वञो, मतिलबु बला का अचे। हाणे माण्हू बला खां वधीक इंसाननि खां ॾियनि था। हाणे अहिड़ो दौरु अची वियो आहे। ख़ुदा महिरबानी करे। इहा त अलाह हाणे क़ुर आहे, क़ुर पाक आयो आहे, इहो असां वटि छाजे लाइ अलाह पाक पंहिंजे महबूब ते नाज़िल कयो, हिदायत जे लाइ, त तव्हां सिधो रस्तो ॾेखारियो, इंसाननि खे हिदायत कयो ऐं सिधो रस्तो ॾेखारियो, हक़ सच कूड़ जी वाट उन्हनि खे ॾेखारियो। हाणे असां क़ुर शरीफ़ खे ढाल ठाहियो आहे,
जीअं न की तलवारियूं जंगियूं थींदियूं तलवारुनि जूं, पोइ विढ़ंदे विढ़ंदे ॾिसंदो त दुश्मन जो माथे वार थिए थो त ईअं ढाल उनखे आरी ॾींदा। हाणे क़ुर शरीफ़ माण्हुनि ढाल ठाहे रखियो आहे। क़ुर पाक अलाह जो कलाम आहे। क़ुर पाक जी वॾी अलाह पाक फरमाए थो मुंहिंजो इज़त वारो किताबु आहे, त उन ते मां उनखे माण्हू या त फसलनि में रखी वेठा आहिनि, देरनि ते या वाड़नि ते रखी वेठा आहिनि, या उनजो को नुक़सानु थी वञे थो, का चोरी थी वञे थी, को नुक़सानु थिए थो, उहो क़ुर जूं भरियूं ॿधी ग़रीब वीचारा मिसकिन वीचारा उन माण्हू लिखनि था वञनि। त क़ुर ईअं त नथो थिए। क़ुर हिदायत जे लाइ आयो आहे। क़ुर अलाह पाक मोकिलियो आहे सिधे रस्ते जे लाइ। उनखे पढ़िजे, उन ते अमल कजे। हाणे क़ुर शरीफ़ जा साहिबु ॻाल्हि अची आहे, लतीफ़ साईं जी मूंखे बैत यादि अची आहे। लतीफ़ साईं चए थो त क़ुर पढ़े त पुरज, क़ुर पढ़े त पुरज, न त चप न चोर चिब, थोरो ड्रवड़े सारी ड्रिब त बि पेर न लहंदे फिरी। हाणे इहो लतीफ़ साईं छाजे करे चयो त उन दौर में 1400 साल थी गुज़रिया आहिनि, त महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु फरमायो आहे उन दौर में 1450 साल गुज़रिया आहिनि, त पाण फरमायो अहिड़ो दौरु ईंदो जो वॾियूं वॾियूं मस्जिदियूं हूंदियूं, वॾियूं वॾियूं लीला हूंदियूं, उन्हनि जूं वॾा आलम हूंदा, मुफ़्ती हूंदा, कारी हूंदा, काज़ी हूंदा, पर उन्हनि जो क़ुर जेको आहे त निड़ी खां हेठि न लहंदो। छो? इन जो मक़सदु इहो आहे त निड़ी खां हेठि न लहंदो त उनजी दिलि जेका हूंदी न, त साईं वरी फरमाए थो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ त ॿाहिरि ॿोली हंझ जी अंदरि विहारे कां, ॿाहिरि ॿोली हंझ जी अंदरि विहारे कां, अहिड़ो भेलो थां भञी छो न भोरा करे। वरी फरमाए थो त ॿाहिरि ॿोलियूं ॿाझारियूं अंदरि जो कारो, ॿाहिरि ॿोलियूं ॿाझारियूं। हाणे बि उहो दौरु अची आहे। अहिड़ो लिबास कंदे माण्हू अहिड़ो लिबास कंदे जो चवंदे त हीअ त भेण मुंहिंजे सके भाउ खां बि वधीक आहे, ऐं दिलि में हुनखे मुनाफ़क़त लहंदी। साईं फरमाए थो त ॿाहिरि ॿोलियूं ॿाझारियूं अंदरि जो कारो, इन पर वेचारो वेझो न आहे विसार। वरी फरमाए थो त मोह मूसा जहिड़ो अंदरि में इबलीस, मोह मूसा जहिड़ो अंदरि में इबलीस, अहिड़ो ख़ाम ख़बीस कॾहिं ॾिठोसीं की न की। त हाणे साईं उन दौर में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई क़ुर्बान हुया हिन जे नाले तां जो उन दौर में हिन दौर जी ॻाल्हि ॿुधाई आहे। त हाणे मां अर्ज़ु कयो त वॾियूं वॾियूं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु फरमाए त मस्जिदियूं हूंदियूं, पर क़ुर आलमनि खे निड़ी खां हेठि न लहंदो। छो जो उन ते पाण अमल न कंदा। अमल कीअं न कंदा? ॿिए खे ॿुधाईंदा, उहो कमु पाण न कंदा। हज़रत स्वादी साहिब जो मां किसो पढ़ियो त हज़रत स्वादी साहिबु फारसी जो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, त उन वटि हिकिड़ी माई आई गुड़ पढ़ाइण। साईं मुंहिंजो ॿार रीड करे थो पियो, मूंखे गुड़ पढ़ी ॾियो। त स्वादी साहिबु चयो उनखे, माई अॼु न सुभाणे मोटी अचिजांइ त मां तोखे पढ़ी ॾींदुमि। त माई वीचारी वई, जेतिरी मंज़र हुयसि वरी ॿिए ॾींहं ते मंज़र हणी आई। हज़रत स्वादी साहिबु हुनखे इहो गुड़ पढ़ी ॾिनो। माई पुछो त साईं कल्ह ई पढ़ी ॾियो आहे त मां अॼु तकलीफ़ करे न अचां हा। चए माई कल्ह मां पाण गुड़ खावां पियो, मां पाण गुड़ खावां पियो, तॾहिं तोखे न पढ़ी ॾींदुमि त तुंहिंजे ॿार खे रीढ़ न छॾे हा, उनखे असरु न थिए हा। तो हाणे इहो किसो आहे त पाण माण्हू अमल नथो करे, ॿिए खे ॿुधाए थो। त इन जे करे त बुज़ुर्गनि अॻे ई ॿुधाए छॾियो आहे। ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई घोट रहमतुल्लाह जा भाई त ईअं न सम्झे को। फरमाए थो त जे थो भई त भाईअ ते आयतूं आहिनि, जे थो भई त भाईअ ते आयतूं आहिनि, नेव मन लाइन पिरियां कंदे पार। अच्छा, तव्हां लतीफ़ सरकार जी शाइरी खोड़ ॿुधाई, तव्हां का पंहिंजी चूंड शाइरी, पोइ जोड़ बेत या पोइ सुगड़ाइप जो फन। जी जी साईं मुंहिंजो अर्ज़ु आहे पंहिंजी शाइरी जो त मूंखे वधि सभिनि खां वधि, मूंखे वधि सभिनि खां वधि, कई दर्दनि दिलि में लधि सभिनि खां वधि, कई सूरनि दिलि में सध सभिनि खां वधि, थियो अंदर हामिद जो अधो अधु सभिनि खां वधि। ॿियो त न अंतर न मंतर न जंतर न अहिड़ी ॿी का जहालत थो ॼाणा। छो जो अॼु माण्हू अंतर मंतर हणी माण्हुनि खे पुरे चक पियो आहे। माण्हू हक़ीक़त सची त क़ुर त पढ़ंदा ई कोन, बसि पोइ ईअं ग़लति ॻाल्हियूं ग़लति फीना हणी करे उन्हनि खे पुरे चक पियो अथनि। त असां चयोसीं त न अंतर न मंतर न जंतर न अहिड़ी ॿी का जहालत थो ॼाणा, न कशफ न कानी न करामत थो ॼाणा, न आबिद हां न ज़ाहिद हां इबादत थो ॼाणा,
फ़क़ीर आहियां फ़क़्र जो फ़साहत थो ॼाणा, मरीज़ आहियां मोहबत जो मोहबत थो ॼाणा, शरीयत तरीक़त मार्फत हामिद जो हक़ीक़त थो ॼाणा। हिकिड़ो साईं चए थो अहमद शाह त अलाह ॾे वई सम्झण जी ॿुध, अलाह ॾे वई सम्झण जी ॿुध, तेकूं अपनी सुध में को अपनी सुध, इख़लाक़ था वञ पी तूं ॾुध, तेकूं अपनी सुध में को अपनी सुध, वांगे हवा ॾखिण ते गुल, तेरा अपना मुल मेरा अपना मुल, मेकू कंडड़े सट बण आपे गुल, तेरा अपना मुल मेरा अपना मुल, मेरे रंग विच छेड़ न जंग, तेरा अपना रंग मेरा अपना रंग, मेरे रंग को कर न तंग, तेरा अपना रंग मेरा अपना रंग, ऐं रंग विच बणिया मैं हाँ मलंग, तेरा अपना रंग मेरा अपना रंग, आशिक होंदे न हरदम पतंग, तेरा अपना रंग मेरा अपना रंग, ओ दग प्याई तू वग सो वग, तेरा अपना दग मेरा अपना दग, आखे सजण कहदे न लग, तेरा अपना दग मेरा अपना दग, रच इश्क गया लूनू ते रग, तेरा अपना दग मेरा अपना दग, बणिया अहमद शाह पंज तंदा सग, तेरा अपना दग मेरा अपना दग। ॿी पंहिंजी शाइरी तव्हांखे ॿुधाई त मार्फत ऐं हक़ीक़त जी वरी शाइरी जेकी हूंदी आहे न उहा अनोखी हूंदी आहे। असां चवंदा त नहम ख्वाब ख़याल त को हेॾो कंदे इनाम, नहम ख्वाब ख़याल त को हेॾो कंदे इनाम, मिठा मूं मिसकीन जो तो काथे ॿुधो नाम, भरे अची भरपूर करे तो जानी प्यारियो जाम, हामिद त हरदम सोना तुंहिंजो आहे ग़ुलाम, पर आहे को असलो जाम आउं त उहो ई आहियां। नहम ख्वाब ख़याल त को पिरींदे पुछण, मुंहिंजा त तोखे मालूम मिठा सभु लछण, मूं कमीने किने सां तो हेॾा कया गुण, हामिद सां हिकदम तो ॿोल ॿधा ॿ गुण, पर अण ॾिठा सॼण तो अचण सां अहसान कया। केॾो मूं कमज़ोर ऐं तूं केॾो पाकनि पाक, पर हैरत आहे हिन ॻाल्हि जी कीअं आहे मुंहिंजी ओताक, मूंखां त लख दर्जा मथे तुंहिंजे कदमनि सदी खाक, आं त जेवर ज़मीन जो तूं मथे रहीं अफ़लाक, अर्श तां अची फर्श ते कीअं चिकाए मुंहिंजा चाक, पर नवाज़ी जे नूर सां पोइ छो थियां गमनाक, ॾिठो न मुंहिंजो ॾोहनि ॾे ॾिन फ़िक्र ऐं फ़िराक, हामिद खे होशनाक कयो रहबर पंहिंजी रंग सां। तो शाह साहिब जेतिरो बि माण्हू खे थी सघे त सचो ॻाल्हाए, सचो थी रहे, छो जो अलाह पाक खे हमेशह सचाई पसंदि आहे। हाणे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾियूं जो काफ़र जेके हुया काफ़र, उहे बि अमानता रखंदा हुआ, अमानता रखंदा हुआ काफ़र, उनजो एॾो माना उहे बि मोहम्मद अमीन सॾींदा हुआ महबूब खे। त हज़रत शाह अब्दुल भिटाई कोट फरमाए थो त जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾे हमें, छो जो अगरि मां तव्हांखे ॿुधायां त जे थो भई त भाई थो आयतूं आहिनि, त जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾे हमें, मोड़ मिलनी मुरसली सरस संदसि शान, फ़कान काब कौसैन औ अदना, इहो मुयसर थियो मकान। हाणे फ़कान काब कौसैन औ अदना, अलाह पाक फरमाए थो त हे क़ुरान आहे, फ़कान काब कौसैन औ अदना, त असां महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जी राति ईअं मिलियासीं, जेका 18 वरियनि जी राति थी, असां ईअं मिलियासीं जीअं कमानी पाण में मिलिया। फ़कान काब कौसैन, हाणे इहो भिटाई साहिबु आंदो आहे त जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾे हमें, मोड़ मिड़नी मुरसली सर्फ संदसि शान, फ़कान काब कौसैन औ अदना, इहो मुयसर थियुसि मकान, हीउ आगे जो एहसान जो हादी मुंहिंजे अहिड़ो। आख़िर को पैगाम तव्हां आख़िर थोरो ईद जे हिसाब सां तव्हांखे ॿुधायां त आम माण्हुनि जी त ईद आहे, आम माण्हुनि जी त हीअ ईद आहे, छो जो शरीयत में इहे ईदा लागू आहिनि, पर वरी आशिक़नि जी ईद कहिड़ी आहे? हज़रत ख़्वाजा ग़ुलाम फ़रीद रहमतुल्लाह अलैह कोट मिठण वारो फरमाए थो त ईद बि आई मेरा यार न आया, मैं कीअं ईद करे। हाणे ईद अचे थी न, ईद जो प्रोग्राम आहे, हा, त मूंखे चवनि पिया त बाबा ईद स्पेशल प्रोग्राम, हा मूंखे छो जो जंहिं सां तव्हां मूंखे चयो त ईद जो प्रोग्राम करे ॾियो, त मूंखे चवनि पिया ॿार पुट चए पियो बाबा तूं कपिड़ा नथो वठे, मां चयो बाबा असांजो जेको ख़्यालु आहे त उहो ॿियो आहे, कपिड़नि करण सां ईद न थींदी आहे, माननि खाइण सां ईद न थींदी आहे, ईद थींदी आहे दिलबर जे दीदार सां। त हाणे ख़्वाजा ग़ुलाम फ़रीद चए थो त ईद बि आई मेरा यार न आया, मैं कीअं ईद करे लोक करेंदे अच्छे कपिड़े मैं त मेलड़ा वेस चा पासां, लोक करेंदे अच्छे कपिड़े मैं त मेलड़ा वेस चा पासां,
आखे मियाँ ख़्वाजा गुलाम फरीद जॾहिं यार अंगण आसी तॾहिं हार सिंगार करे था। हाणे आशिक़नि जी ईद वरी पंहिंजे दिलबर जे दीदार सां आहे। वरी ॿियो फ़क़ीर चए थो त दिलबर तुंहिंजे दीदार लाइ मुंहिंजी दगुनि में दीदूं, दिलबर तुंहिंजे दीदार लाइ मुंहिंजी दगुनि में दीदूं, चंड ॾिठे सभु को करे, चंड ॾिठे ईद सभु को करे, मुंहिंजी तो ॾिठे ईदूं, मीहल दिलनि जूं उमेदूं पसां था पूरी। इहा आशिक़नि जी वरी महिरबानी फ़क़ीर हामिद अली मलिक। ये असांजो प्रोग्राम हुई स्पेशल जे हवाले सां। असांजो अॼु जो हिन प्रोग्राम में महिमान हो सिंध जो नाले वारो मशहूरु शाइर सुगड़ ऐं नात ख़्वान फ़क़ीर हामिद अली मलिक। इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे त फ़क़ीर हामिद अली मलिक जो तालुक़ु असांजे शहर करमपुर सां आहे ऐं हुन हिते जनमु वरितो 1955 में ऐं इन ई जेको आहे स्कूल में तालीम पिराई ऐं हुनजो चवणो त जेको इहे सुगड़ा नात ख़्वानी ऐं शाइरी जो जेको फ़न आहे उहो मां पंहिंजे वालिद साहब खां सिखियो। उहो ई मुंहिंजो उस्तादु हुयो। ऐं हीउ प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो पंहिंजो फीडबैक ज़रूरु ॾींदा। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में ॿिए महिमान सां मिलंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान जावेद उस्मान विझाणी खे ॾींदा इजाज़त।